हालाणी लॻ बेलाणी जे रहवासी मसमात ज़हरा पुट अली हैदर मल्हा समेत नेशनल प्रेस क्लब हालाणी पहुची मीडिया अॾो एहतजाज कंदे चयो त जावेद मल्हा मुंहिंजी न्याणी इमरान शाहाणी जी घरवारीअ खां ॾाढ जे ज़ोर ते तलाक ॾियारे रहियो आहे, जेको ज़ुल्म आहे। हुन चयो त जावेद मल्हा बयानु ॾिनो आहे त मुंहिंजो ऐं मुंहिंजी ज़ाल जो ग़ुलाम ज़हरा ऐं हुनजे घर भातियुनि सां को बि तालुक़ु न आहे। इहो बयानु बिल्कुलु कूड़ ते ॿधलु आहे। हुन चयो त मुंहिंजो ऐं ॿियनि घर भातियुनि जी धीअ शुमाइला मल्हा सां वास्तो आहे ऐं रहंदो। मूंखे ॿ न्याणियूं आहिनि, हिकु इमरान शाहाणी खे ॾिनल आहे ऐं पर कुझु अर्सो पहिरियां असांखे छॾे वियो आहे, उन सां असांजो को बि वास्तो न आहे। हुन SSP नौशर फ़िरोज़ खे अपील कई आहे त जावेद मल्हा ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे हिरास करण खां बचायो वञे। ॿिए पासे राब्तो रखण ते शुमाइला मल्हा मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो अमड़ ऐं भेण ऐं भाउ सां हमेशह लाइ वास्तो रहंदो। मुंहिंजो मुड़ुसु जावेद मल्हा मूंखे ऐं मुंहिंजी अमड़ खे परेशान करे रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।